बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम वल अइम्मतिल मासूमीन अम्मा बाद। मोहतरम नाज़रीन किराम, पाड़ेसरनि जा हुकूक असांजो मौज़ू आहे। अॼु 7 प्रोग्राम में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़िश्ता प्रोग्राम में असां 8 पाड़ेसरनि जा हक़ तव्हांजी ख़िदमत में बयानु करे चुका आहियूं। अॼु 9 हक़ तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करिणो आहे। मासूम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़बानी 9 हक़ मौला फ़रमाइनि था जेको पाड़े वारे जो आहे उहो आहे अदमुल अज़िया, त तव्हां पंहिंजे पाड़े वारे खे अज़ियत न पहुचायो। अल्लाह जे रसूल जी हदीस आहे, मौला अल्लाह जे रसूल फरमाए थो, मन अज़ा जारहू फ़क़द अज़ानी व मन अज़ानी फ़क़द अज़ल्लाह। अल्लाह जो रसूल फरमाए थो, जंहिं बि पंहिंजे पाड़े वारे खे अज़ियत ॾिनी ॼण उन मूंखे अज़ियत ॾिनी, ऐं जंहिं मूंखे अज़ियत ॾिनी गोया इन आहे ॼण उन ख़ुदा खे अज़ियत पहुचाई। मोमिनीन किराम ॾिसो, पाड़े वारे खे अज़ियत पहुचाइण अल्लाह जे रसूल खे अज़ियत पहुचाइण जे बराबरि आहे। ख़ुदावंदे मुताल खे अज़ियत पहुचाइण जे बराबरि आहे। अल्लाह जे रसूल जी वाज़े हदीस, जा मूंखे अज़ियत पहुचाई ॼण उन ख़ुदा खे अज़ियत पहुचाई। ही आहे असांजे मथां 9 हक़ जेको मौला फरमायो, तव्हां पाड़े वारे खे अज़ियत न ॾियो, काई तकलीफ़ न पहुचायो। ख़ुदा न ख़ास्ता जो पाड़े वारो असां खां नाराज़ हुजे ऐं इहो अज़ियत जो अल्लाह जे रसूल जे लाइ अज़ियत जो सबबु बणिजंदो। दोस्तो, असां कोशिशि कयूं त असां पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक रखूं, उन्हनि खे अज़ियत न पहुचायूं। 10हों ऐं आख़िरी हक़ जेको मौला फरमाइनि था, अदमुल बुख़ले बिताम, त तव्हां खाधे पहुचाइण में कंजूसी न कयो। यानी अगरि तव्हां पंहिंजे घर में काई शइ पचायो था त तव्हां उन में कंजूसी न कयो, मतिलबु तव्हां उन मां पाड़े वारे खे बि ॾियो, पाड़े वारे खे बि शरीक करार ॾियो। जीअं अल्लाह जे रसूल हदीस फरमाई आहे अबू ज़र ग़फ़ारी खे अल्लाह जे रसूल फरमाए थो, ऐं अबाज़र, अगरि तूं पंहिंजे घर में काई शइ पचाए थो त उन में पंहिंजे पाड़े वारे खे बि शरीक करार ॾे। ऐं अहिड़ी तरह ॿी हदीस आहे अल्लाह जे रसूल फरमाए थो, अगरि तव्हां काई शइ खाइण जे लाइ वठी था अचो घर में, त तव्हां उन मां पंहिंजे पाड़े वारे खे बि हदियो ॾियो, अगरि ॾेई सघो था। अगरि नथा ॾेई सघो त तव्हां कम अज़ कम एतिरो कयो जो उहो पंहिंजे घर में जेको आहे सो पोशीदा तौर लिकी करे जेको आहे खाओ, ताकी पाड़े वारे खे ख़बर न पवे। ऐं ॿियो बि अल्लाह जे रसूल इहो फरमायो त तव्हां पंहिंजे ॿारनि खे अगरि काई शइ खाइण जे लाइ ॾियो था त उन्हनि खे हथ में ॾेई करे ॿाहिरि न मोकिलियो। मसलन हू दरवाज़े जे ॿाहिरि वञनि था, गली में वञनि था, उते वञी खाइनि था ऐं पाड़े वारनि जा ॿार उन्हनि खे ॾिसनि था, ऐं उन्हनि जी दिलि में बि इहा तमन्ना थिए थी त काश इहा शइ जेका आहे असां बि खाऊं, ऐं उन्हनि जा वालिदैन उन्हनि खे न वठी ॾेई सघनि, हुननि वटि एतिरी ताक़त न हुजे जो उन्हनि खे पंहिंजे ॿारनि खे वठी ॾियनि। लिहाज़ा तव्हां पंहिंजे ॿारनि खे घर में शइ ॾियो त उहा खाइनि। मोमिनीन किराम, अॼु इहे 10 हक़ असां तव्हांजी ख़िदमत में बयानु कयासीं। प्रोग्राम हाणे अगरि कोई हिते सवाल आख़िरी सवाल करे ऐं तव्हांजी जेको आहे सो हिन प्रोग्राम खे इख़्तिताम कयां। सवाल इहो आख़िरी, त अगरि इहे असां हक़ अंजाम ॾेई छॾिया त इन जो फ़ाइदो छा आहे? 2 फ़ाइदा, दुनिया में बि फ़ाइदो आहे, आख़िरत में बि फ़ाइदो आहे। आख़िरत जो फ़ाइदो इहो आहे त ख़ुदावंदे मुताल राज़ी थींदो ऐं असांखे सवाबु मिलंदो, ऐं दुनिया में इहो फ़ाइदो आहे त असां जी उमिरि में इज़ाफ़ो थींदो, असांजे रिज़्क़ में इज़ाफ़ो थींदो। इहो पाड़े वारनि जा हक़ अदा करण जा फ़ाइदा बि आहिनि, ऐं जेको आहे सो पोएं प्रोग्राम में बयानु करे चुका आहियूं। अगरि अज़ियत था पहुचायूं त उन्हनि जा नुक़सान बि आहिनि। इंशा अल्लाह ताला हिकु ॿिए मौज़ू सां ॿिए प्रोग्राम में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।